लीडर टीवी के प्रोग्राम रूबरू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूसा गड आहिनि सिंध जो नामियारो लेखक अदीब मारूफ सियासी कारकुन जनाब प्रोफेसर एजाज कुरेशी साहब। प्रोफेसर एजाज कुरेशी साहब से काफ़ी वक्त का असांजी मुलाकात न पे थी। अज वरी असां मिलिया आहियूं तो जिते असां सिलसिलो छॾियो उतां वरी शुरू था कयूं। कुरेशी साहब अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी लीडर टीवी के टाइम ॾियण जी। हाणे पाण शुरू था कयूं। 66 गुज़री, हाणे 67 में पाकिस्तान पीपल्सपार्टी थी। मूंखे पाकिस्तान पीपल्सपार्टी ठहण 3 नवंबर जी ॻाल्हि आई आहे। 1967 में भुट्टे साहब ठाही लाहौर में। 200 दानिश्वर अदीब शायर वेठा, सियासी माण्हू वेठा। उन्हनि डॉक्टर मुबशर हसन जे घर में इहा ठाही। ठीकु आहे। सवाल नंबर 1, उन ज़माने में सिंध ते कहिड़ो असर हो इन वाक़े जो? पार्टी ठहण जो मां माण्हुनि त उनखे वेलकम कयो, उन आज्ञा कयूं, ॾाढो सुठो। छो जेको सिंध जो माण्हू हो, सिंधी माण्हू हो, लीडर हो, ऐं मुल्की लेवल ते हुन लीडरशिप ॾिनी। चवण पॉपुलर त अॻे ई हुयो ऐं हुनजो पाकिस्तान जे सियासत में पंहिंजो रोल हो, इन में त को शक न आहे। ऐं पर पोइ हुन पार्टी ठाही त माण्हू ऐं सिंध जा तमामु घणा माण्हू शामिलु थी विया। एजाज़ साहब, हू जनरल अयूब खान जो वेझो ऐं हिकिड़ी लोकल इलेक्शन में त फातिमा जिनाह जे बि ख़िलाफ़ हो। ठीकु आहे, बिल्कुलु। पोइ बि सिंधी माण्हू उनखे पसंदि छो पिया कनि? साईं, सिंधी माण्हू छा हो त अयूब खान हिकिड़ो बदमाश माण्हू हो। इहे जेके बि फ़ौजी डिक्टेटर रहिया, सिंध सां त हिननि वैसा घातियूं कयूं न। हाणे वञूं चयो भुट्टो साहब घणे घटि उनजी हिमायत में, हुन कॾहिं मुखालफ़त न कई। पर अयूब खान वारनि जा जेके धंधा हुआ सिंध सां, माण्हुनि सां, त भुट्टो साहब हिकिड़ो त उन में त वेही वियो अयूब सां। पर जीअं मूं चयो पाकिस्तान जे सियासत में हुनजो किरदारु हुयो। कहिड़ो? मतिलबु जनरलनि सां गॾो न? गॾु त हुयो, जीअं फॉरेन मिनिस्टर हो। मुल्की सियासत जी ॻाल्हि थो कयां। न, तव्हां था चओ वञी उन जो हामी हो, ज़रे घटि हामी हो, मुखालिफ़ बि न हो, ऐं सिंधी माण्हू वञी उन जे ख़िलाफ़ आहे। हा, पर हिकिड़ो सिंधी माण्हुनि खे हिकिड़ो मौक़ियो नज़र पे आयो त शायदि ही कुझु डिलीवर करे, इन करे हिन जी हिकिड़ी हिमायत में अची विया माण्हू। मूंखे अञा इन जो इज़ाफ़ी सुवाल पुछणु ॾियो। जी। भुट्टे साहब इहा कंहिंजी जाइ वरिती पॉलिटिक्स में? ईअं ॾिसजे त GM सैद। ठीकु आहे, इन जो मतिलबु आहे GM सैद प्रॉपर जाइ ठाहे न सघियो। बसि इहो थियो जो मां सम्झां थो त भुट्टे साहब जेको सैर हो हक़ीक़त में उहो लोड़े वियो सभिनि खे। उन में माना सैयद जो सैद ओसाईं त हुयो, पर वरी सैद सां हिन ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं भुट्टे साहब। उहो त पोइ था ॻाल्हि। हा, सैयद जो सैर कोन हुजे हुयो त भुट्टे साहब जो सैर उनखे खणी वियो। इहा ॻाल्हि बिल्कुलु आहे त उन दौर में ईअं थियो। हालांकि सैद सां अॼु बि ॾिसूं, अॼु हिन महिल न, अॼु ते नथा हलो फ़िलहाल ओॾे हलो। हा, सो इहो थियो। पोइ भुट्टे साहब सां माण्हू सही तमामु घणा शामिलु थी विया न। सिंध जो वॾेरो, ज़मींदार, शागिर्द, कुदरती हिकिड़ो थींदो आहे न, करिश्मो चइजे खणी, कैरिज़मेटिक लीडरशिप, उहा भुट्टे में हुई। भुट्टे जी शख़्सियत अहिड़ी जो माण्हुनि खे पाण लाइ छिके पियो, अट्रैक्ट पियो करे। त उन में माण्हू जेके आहिनि से थी। असां भुट्टे साहब सां यूनिवर्सिटी में मिलियासीं ऐं चङे नमूने उन्हनि खे रिसेप्शन ॾिनीसीं। ऐं 2-3 दफ़ा भुट्टे साहब जीअं काज़ी फज़ल हक़ जी SSF हुई, पहिरियों माण्हू जंहिं ठाही सिंधी स्टूडेंट्स फेडरेशन, इहो बि अथव ज़मानो मां 64-65 जो आहे, जंहिंमें भुट्टो साहब आयो आहे एज़ अ फेडरल मिनिस्टर ऑफ नेचुरल रिसोर्सिस या छा। मां बि उन मीटिंग में मौजूदु आहियां। तॾहिं मां पब्लिक स्कूल में पढ़ंदो हुउसि ऐं नंढो ॿार बि हुउसि। तो बहरहाल उन में त भुट्टे साहब इहो उन खां पोइ बि जीअं यूनिवर्सिटी
में असां कन्वेंशन कयो हिकु ॿ त भुट्टे साहिबु हुन में अची पोइ जॾहिं भुट्टो साहिबु लथो ऐं पार्टी ठाणे वियो पियो त असां भुट्टे साहिब जो एतिराज़ कयो बाबा 4 मार्च जी तहरीक में तो असांखे साथ छो न ॾिनो पोइ असां हुन खां सुवाल पुछा पोइ जॾहिं स्टेशन ते आयो हिनखे रिसीव कयोसीं उन शहर में असां बि हुआसीं कुझु वक़्त लाइ त उन चयो त बाबा इहो इन लाइ मुंहिंजी ग़लती आहे ऐं पोइ हुन शागिर्दनि जी हिमायत कई उन खां पोइ भुट्टो साहिबु पोइ अथनि पार्टी ठही त असां वरी पार्टी सां वरी हैदराबाद जॾहिं आयो मीर साहिबनि वटि मीर अलीअ मुतालपुर में रसूल बशेर घर ख़ासि तौर ते त उते हिकु ॿ मुलाक़ातूं थियूं उहो वरी मां ईअं थो चवां जे तफ़सीली मुलाक़ात थी त वरी हिन कंटिन्यू कंदासीं पर इंग्लैंड में जॾहिं मां वरी पढ़णु पियो वञा ऐं प्रेसिडेंट थी आयो हो सिराज मेमून गॾु होसि एज़ अ प्रेस जो जीअं त उते भुट्टे सां मूंखे चयो कि तूं यूनिवर्सिटीअ में हूंदे न उते पाण मिलियासीं मुंहिंजा त वण वॾी आहे मुंहिंजो हुनजी जेका यादाश्त माण्हू जी अहिड़े नमूने ॿियो बि हिकिड़ो दोस्त हो अली अकबर मेमून जेको इंग्लैंड में उहो हिनखे गाॾियुनि में पंहिंजी कार में वठी लंडन मां मैनचेस्टर वेंदो उनखे बि सुञातई चई तूं मकू आहीं न मिसाल जो हिकिड़ो नालो त इहा हिकिड़ी ॻाल्हि त उन में जेको पर बहरहाल ॻाल्हि पे केसूं सियासी शहर जी सोन में ही अची वियो पीपल्स पार्टी ठही वई ऐं पोइ विक्ट्री खणी आया विक्ट्री जेका इलेक्शन जेका थी उन में भुट्टे साहिबु वेस्ट पाकिस्तान में सीटूं खयूं सिंध जे अदीबनि ऐं दानिश्वरनि जी राय कहिड़ी उन ज़माने में राय भुट्टे साहिब जे फ़ाइदे में हुई पहिरीं मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी इब्राहिम जोए साहिब जहिड़ा माण्हू ॿिया माण्हू उमिरि में जहिड़ा बि इहे माण्हू वक़्ती तौर ते माना हिकिड़े माण्हू चयो बाबा हीउ राजा ॾाहिर आहे ॾिसो न इहो बि ख़िताबु कंहिं ॾिनो अदीबनि या कंहिं नालो मूंखे नथो अचे यादि पर जेको अहिड़े क़िस्म जी त इहो भुट्टो साहिब जो जेको शहर हो जीअं चयोसीं उहो उन में अची वियो ऐं माण्हू हुनखे पर पोइ जॾहिं आहिस्ते आहिस्ते हालतूं वरी थोरियूं तब्दील थियूं त पोइ शायदि माण्हुनि जेको अदीब ॾाढो घणो उहो भुट्टे साहिब खां थोरो पासीरो थियो माना उहो जेको एॾो न हुनजे हुयो कुझु त हुआ ज़ाहिर आहे काज़ी फज़ल साहिब वारा इहे सभु भुट्टे साहिब सां काज़ी फज़ल वारा हुआ त उहे भुट्टे साहिब जो चाहींदड़ हो ऐं तमामु सुठे नमूने सां उनखे सॼई ऐं उहो या ॿियो जेको ग्रुप हो काफ़ी माण्हू पोइ छा थो थिए भुट्टे साहिब जी पॉलिसियूं जेके हुयूं या ॻाल्हियूं उन ते ॾे वठि थींदी हुई घणी उन जा तजिया थींदा हुआ उन ते छेद थींदो उन ॻाल्हियुनि जो उन में पोइ जेके सीनियर्स जेके बि शागिर्द हुआ काज़ी फज़ल कुरेशी हो बदर अफ़गान हो सुलेमान शेख माना इहे नाला तव्हां ॻणींदव त तव्हांखे इलाही नाला अहिड़ा मिलंदा सुठा सुठा जेके इन सां त भुट्टे साहिब जो इहो माना हिकिड़ो हुयो दौरु ऐं पोइ वरी भुट्टे साहिब इलेक्शन थी जेका इन में हा 47 में पाकिस्तान ठहियो हा 20 सालनि खां पोइ भुट्टे साहिब पंहिंजी पार्टी ठाही ठीकु आहे बिल्कुलु 47 खां वठी 20 सालनि ताईं सिंधी माण्हुनि जी पार्टी कहिड़ी पार्टी त हुई कान न हुई का बि पार्टी कोन हुई ठीकु त इन जो मतिलबु आहे त भुट्टे साहिब खे खिला मिली न खिला त मिली न हा खाल मिलियो न ऐं ॿियो ॾिसो न ॿियो हुन नारो हुयो सिंध जो हिकिड़ी ॻाल्हि इहा बि अथव त छा मां सिंधी न आहियां छा मां तव्हांखे हक़ नथो ॾेई सघां छा तव्हां GMC जे पुठियां पिया हलो तव्हां पीर पागर जे पुठियां पिया हलो त माण्हुनि सम्झो त हीउ त हाणे सिंधी आयो आहे त हीउ डिलीवर कंदो इन करे पोइ उन ख़िलाफ़ में हीउ जीअं असां चयो त हुन में हलियो वियो ऐं पोइ पार्टी मज़बूत थी सॼे मुल्क में हलियो साईं जो रूमाल विकियो लखनि में ट्रेन में सफ़र जेके सॼा उहे हिन जा जेके थी विया छो त मां अञा ताईं भुट्टे साहिब जूं तक़रीरूं ॿुधंदो आहियां कॾहिं कॾहिं यानी कॉम्पिटेंट एंड इंटेलिजेंट हुयो सिंधीअ में जेके तक़रीरूं कयूं तव्हां हैरान थींदव रेडियो पासन हैदराबाद ते हुआ नसीर असांखे सॼो मां हिकिड़ी तक़रीर पाण ॿुधी रूबरू कंबर में हा बिल्कुलु पर इहे तक़रीरूं ॿुधी मां शागिर्दनि खे एड्रेस थो करे एॾो सुठो ॻाल्हायो अथई
पंहिंजे करे मां वरी हिते किन दोस्तनि मां ईअं ॻाल्हि कंदो आहियां कॾहिं भुटे साहिब त मूंखे अहिड़ो मूंखे कंदा आहिनि जेके मुखालिफ़ छा कंदा आहिनि ईअं त यार छो भुट कहिड़ो ईअं हो ईअं थींदो आहे पर बहरहाल हाणे भुटे साहिब जी जेका वॾे में वॾी ग़लती सही आहे अञा पोइ ईंदासीं अच्छा चलो ठीकु आहे भुट्टो साहिब अॼु शुरू कयो आहे पाण हा ठीकु आहे ठीकु मेन अदीब उन दौर में दानिश्वर कहिड़ा साईं सैयद मिसाल सैयद हा इसामुद्दीन राशिदी हा शेख अयाज अली मोहम्मद राशिदी अली मोहम्मद राशिदी हा ठीकु आहे उहो भुटे सां रहियो थोरो आउट केरु अली मोहम्मद राशिदी अच्छा बिल्कुलु ठीकु उनजो वज़ीर हो ठीकु आहे हा अली मोहम्मद राशिदी बिल्कुलु रसूल बख्श पली जो हा ठीकु बिल्कुलु तारिक अशरफ बिल्कुलु हा ऐं गुलाम नबी मुग़ल ॿियो जीअं मुग़ल हा उहे त नंढा ऐं हुआ सिराज सिराज साहब हो हा सिराज साहिबु छो त अख़बार हिकु आई उहा भुटे साहिब जी हुई उहा बि पोइ खुली उन में जॾहिं इफ़्तिताह थियो हैदराबाद में मां मौजूदु आहियां अली मोहम्मद शेख मरहूम आफ़ताब अख़बार जो जेको आफ़ताब जो ऐं इबरत जो पहिरीं एडिटर बंगाल पोइ आफ़ताब जो मालिक हो सेनेटर उहो थियो हो वञी उन खोली हिलाल पासो उन जी माना सरबराही में इहो सॼो थियो भुट्टो साहिब आयो हिते पके किले में हिकिड़ो बंगलो जिते इहा ऑफिस खुली हिलाल पाकिस्तान उते भुट्टो साहिब ख़िताबु कयो ऐं असांखे अली मोहम्मद शेख साहिबु सॼो असां उन सां बड़ी घणी हूंदी शागिर्द एक्टिव हुआसीं एडिटोरियल बि लिखंदो असांजे कम ते सुठो शरीफ़ माण्हू तमामु सो इहो माना भुट्टो साहिबु हिते अचणु वञणु कयो ऐं पोइ यूसुफ लगारी ऐं जाम साखी वारनि बि हिकिड़ी कॉन्फ्रेंस में भुट्टे साहिब खे सॼो हैदराबाद में शायदि लैंग्वेज ते हुई या कल्चर ते बहरहाल मां यूसुफ लगारी उन दौर में छा कयो यूसुफ लगारी साईं उहो तंहिं ज़माने में पढ़ी ऐं हिकु अधु नौकिरीअ में वियो हो पर पोइ जल्दी नौकिरी छॾे अची पंहिंजी वकालत शुरू कई भुट्टे साहिब सां भुट्टे साहिब सां हुयो विच में ऐं भुट्टे साहिब हिन इहो चयो त तूं मां आयुसि पावर में त तोखे गवर्नर कंदुसि ॾिसो न इहो जेको आहे सो पर पोइ यूसुफ लगारी खे 6 महीना जेल में विधऊं पोइ जाम साथी जेल में वियो गवर्नरी मिली न उनखे हा तारिक अशरफ वियो असांजे जीएसएन जो वर्कर तमामु वॾो शौकत सिंधी दादूअ जो सैयद खां पुछी कुझु वक़्त लाइ पीपलसपार्टी में वियो विधऊं जेल में मोटी आयो चीफ सो भुट्टे साहिब वरी इहे कयो जो इहे जेके अदीब लॾो हो उन्हनि खे अंदरि बि कंदो हुयो इहो सही छो कंदो इहो सम्झ में नथी ॻाल्हि अचे न तव्हां ॾिसो न छेद कंदव न अॼु वेठा आहियो न हा न पर उहो ख़बर न आहे त इहे वरी एजेंसीज़ ॾिसो न सिधी सही ॻाल्हि आहे CIA जी जेका आहे उहा एजेंसीज़ या जेके हुयूं उन्हनि माना CID DIB इंटेलिजेंस MI वॉट एवर इन्हनि जे चवण ते भुट्टे साहिबु साईं ॾिसो न जॾहिं इंडिया पे वियो सैयद खे बि तयारु कई न त मूंसां गॾु हा शिमला या शिमला हो तयारु कयूंसि ऐं मौक़े ते सैयद खे जवाबु ॾिनऊं मिलिट्री इंटेलिजेंस त बाबा तूं न वेंदे इनखे बि छॾियो न हा पर हाणे बांग्लादेश जेको ठहियो आहे हा हाणे अचूं था हिन ते भुट्टे साहिब जो रोल ॿुधायो इहो त मां छा हाणे हिकिड़ो त इहो कयोसीं भले भुट्टो साहिबु पंहिंजो पाकिस्तान खे हलाईंदो रहियो जीअं थियो वॉट एवर इलेक्शन जेका थी ज़या ख़ान कराई उन में भुट्टे साहिब जो किरदारु नफ़ी जहिड़ो सफ़ा नफ़ी कंहिंजे नफ़ी माना जेका इलेक्शन थी उन जे नतीजनि खे न क़बूल करणु अच्छा ॾिसो न शेख मुजीब सॼे मुल्क जो चूंडियल नुमाइंदो थी वियो वॾे में वॾो उनखे सीटूं जेकॾहिं कंपेयर पिया कयूं भुट्टे साहिब खे मग़रबी पाकिस्तान में ओलह पाकिस्तान खे हुनखे ओभर पाकिस्तान पर ओवरऑल जेके सीटूं हुयूं उन में मुजीब वधीक ॾिसो 47 खां वठी 70 ताईं ओलह पाकिस्तान जे पंजाबियुनि मुहाजिरनि ऐं ॿियनि हुकूमत कई हिन मुल्क ते ईअं ई थियो न ब्यूरोक्रेसी किथां आई हिंदुस्तान मां लॾे आयल ब्यूरोक्रेसी अचणु शर्त हाशिम रज़ा कराची जो चीफ कमिश्नर थी वियो ऐं उनजो भाउ जेको आहे सो IG थी वियो मतिलबु इहे भुट्टो साहिब जेको भुट्टे साहिब रिज़ल्ट न क़बूल कयूं जंहिंजे नतीजे में इहो थियो मां सम्झां थो भुट्टे साहिब ऐं ज़या ख़ान जी पाण में
नेक्सस गंढजोड़ थी हुई छो त यहया ख़ान 3 ॾींहं वञी लाड़काणे में भुट्टे साहिब वटि रहियो उनजो ज़ाती महिमान थियो अच्छा ऐं उते यहया ख़ान जूं जेके मायूं उहे बि लाड़काणे बि ईंदियूं हुयूं ऐं जेको सॼो इहो रिकॉर्डेड फैक्ट अथव रिकॉर्डेड फैक्ट ऐं ॿियो जेको आहे सो जेके बि किताब बांग्लादेश ते आया आहिनि न साईं उन सभिनी में इहो लिखियलु आहे हालांकि भुट्टे साहिब खे क़बूल करणु घुरिजे हा मुजीब खे छो त बाबा असां जॾहिं अयूब फ़ौजनि पे कई त मुजीब छा हो त मुजीब जूं हुयूं 6 पॉइंट्स 6 नुक़्ता जेके मशहूरु आहे जंहिंजे बुनियाद ते त हीउ जेको आहे पंहिंजो जस्टिस मुनीर जंहिंजे ख़िलाफ़ु जतोई सा हैदर बख्श लिखियो आहे हिकिड़ो बदमाश माण्हू हो पर हुन पंहिंजो इहो कमु कयो उन पंहिंजे किताब फ्रॉम जिनाह टू ज़िया में लिखियो आहे त मुजीब सां ॻाल्हियूं करे सघूं पिया थी सघनि पियूं पर GW चौधरी बि लिखियो आहे ऐं हिकिड़ो ॿियो तमामु इंतिहाई मशहूरु जीअं माण्हू आहे नाला 2-3 मूंखे नथा अचनि हींअर पर उन्हनि बि इहो चयो त मुजीब सां ॻाल्हियूं करे सघजनि थियूं यहया खे बि इहो चयो वियो त बाबा तूं ॻाल्हियूं कर हिकु ॿ नुक़्ते ते नथा ठहो मिसाल हुन हिकिड़ो नुक़्तो इहो त बाबा जेको पैसनि जो हिसाबु अलॻि रखो जेको ओभर पाकिस्तान कमाए थो उनखे पंहिंजो उहो पैसो ॾियो छो त हिन महिल ताईं ओभर पाकिस्तानी का बि छो त ओभर पाकिस्तान वाक़ई घणो कमाईंदो सिणी पैदा थींदी उते हर शइ उहो हुन या ॿ तव्हां मर्कज़ी नाणा रखो ऐं पोइ हिसाबु रखो केतिरो कंहिंजो अहिड़े नमूने सां हुन इहे ॿियूं त ॻाल्हियूं अहिड़ियूं त बाबा 3-4 खाता रखो फेडरेशन थिए हीअं थिए हूअं थिए त उहो बि ॼण हुन न को यहया ख़ान न अयूब ख़ान न ज़ुल्फिकार अली भुट्टे साहिब मुजीब सां ॻाल्हियूं कयूं न को डिस्कशन कयूं ऐं हिक ॿिए खे नफ़रतुनि सां ॾिठूं ॾिसो न इहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ो आहे त भुट्टे साहिब जो इहो किरदारु मूंखे बि वाक़ई पर्सनली ॾुखे नमूने इलाही पढ़ियो बल्कि सॼो जेको सिनेरियो आहे सीन उहो असां इंग्लैंड में वेही 70-71 में असां ॾिठी त कीअं जंग हली कीअं जेको आहे सो हथियार फिटा कया विया अरोड़ा जे अॻियां जनरल न्याज़ी ऐं इहे क़िस्म जूं शयूं हुयूं बंगालियुनि खे कीअं जेको सो मारियो पुठो वियो औरतुनि जो रैप थियो साईं सॼो जेको आहे न इहो आहे लिखियलु आहे मतिलबु माण्हू जेके हुआ उते सीन ते उन्हनि ॿुधायो त उन खां पोइ भुट्टो साहिब जे लाइ हिकिड़ो इहो इल्ज़ाम आहे त इधर तुम इधर हम उधर तुम इधर हम हालांकि इहो मां नथो सम्झां त को भुट्टे साहिब अहिड़ी ॻाल्हि कई हूंदी जी त तरदीद अची वई आहे मूं न पढ़ियो किथे जंहिंजे लाइ जंहिं अब्बास शाह जे लाइ चयूं न हा उहो हिकिड़ो ज़मानो एक्सप्रेस अख़बार में एडिटर हो पोइ उन इंटरव्यू ॾिनो त तो जो लिखियो इधर हम इधर तुम त चई त असांखे ॿुधायूं त भुट्टो साहिबु ईअं थो चए पोइ असां चेक कयो त इहा हुनजे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडाई हुन ईअं न चयो बाक़ी इहो शायदि चई त जेको वेंदो त माण्हुनि जो टंग इहा ॻाल्हि कई जेका बि न करणु खपे हा ऐं यहया ख़ान इजलास सॾाए मुजीब खे प्राइम मिनिस्टर डिक्लेयर करे उन मां विचदा करे वियो ॾिसो इहो बि रिकॉर्ड अथव हुनजे त अहिड़े नमूने सां इहे जेके शयूं थींदियूं रहियूं तंहिंमें मां सम्झो भुट्टे साहिब जो जेको आहे किरदारु भुट्टो साहिब जेकॾहिं हिनखे लीडर करे छॾे हा पाण अपोजिशन में वेहे हा त वधीक मां सम्झां थो त सुठी ॻाल्हि थिए हा इहो त हिकिड़ो मफ़रूज़ो उन ते था ॿुधूं मूंखे तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो त पावर पॉलिटिक्स में त उसूल हलनि था ही को आम स्टैंडर्ड इंसानी उसूल थोरी आहे ही त पावर जा उसूल पंहिंजा आहिनि बिल्कुलु उन पावर जे उसूलनि त भुट्टे साहिब खे त इहो सभु कुझु करण जो हक़ हूंदो न पावर हासिल करण लाइ हा त पोइ उन में उनजो ॾोह कहिड़ो आहे पावर आहे न उन पावर में उनखे इहो करिणो आहे साईं पर डेमोक्रेसी आहे न जमहूरियत हुई न मुल्क में उनजे नाले में उन में चूंडूं थियूं उनजे नाले में हा मां पावर हासिल थो कयां न ग़लति आहे
इहो पॉलिटिक्स जो कोन्हे उसूल। अच्छा हा, मां नथो सुञाणां जेतिरे क़दुरु मूं पढ़ियो मुतालिक़ कयो आहे काफ़ी, उन में न आहे। उहो जेको आहे सो जेको चूंडिजी आयो उनखे तव्हां ॾियो त तव्हां रहो। पर हिते हिननि खे इहो डपु हो त जेकॾहिं मुजीब आयो त हीउ सभु कुझु खणी ईंदो ऐं मग़रबी पाकिस्तान या उलह ईअं रहंदो, असांखे को पावर न मिलंदो। तो हालांकि मुजीब बि बाद में वञी डिक्टेटर थियो, जंहिंजे नतीजे में खेसि साईं डिक्टेटर तव्हां था चओ न, पावर फार्मूला में ईअं लिखियलु आहे त मूंखे हीअं थियणो आहे। न बसि पोइ हाणे ईअं थियणो आहे त पोइ उनजो नतीजो बि ॾिठो तव्हां। पर वरी बांग्लादेश जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, उन में वरी उनजी धीउ थी वई, फ़ौजनि खे फाहियूं चाढ़ियूं वयूं, मौलवियुनि खे फाहियूं चाढ़ियूं वयूं। एॾो हुन साफ़ इहो कमु कयो आहे जो बांग्लादेश त हींअर दुनिया जे केतिरनि मुल्कनि खां पाकिस्तान खां त तमामु घणो अॻियां आहे, डोड़े पियो। इहे त ॻाल्हियूं आहिनि न पंहिंजी जाइ ते। हिकिड़ी नंढड़ी साई वठी ऐं भुट्टो साहब हाणे प्रैक्टिकल पॉलिटिक्स में हाणे सिंध समेत सॼे मुल्क में अचे थो, उन महिल तव्हां हुनखे कहिड़े नमूने था ॾिसो ऐं तव्हांजा पंहिंजा ज़ाहिर ऑब्ज़र्वेशन्स बि आहिनि, तजज़िया बि आहिनि। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ असां जूं ॻाल्हियूं प्रोफेसर एजाज़ कुरैशी सां जारी रहे।